मीरपुर साकरो का ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते म्यूनिसिपल मुलाज़िमनि जी पघारूं न मिलण ख़िलाफ़ चौथे ॾींहुं बि बुख हड़ताल जारी आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ शेख। जी एजाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, टाउन कमेटी मीरपुर साकरो जे मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि थियण खां पोइ अॼु चौथे ॾींहं बि कम हड़ताल जारी रही, जंहिंखां पोइ शहर जे चौगर्द किचिरे जा ढेर लॻी विया। जॾहिं त सफ़ाई न थियण खां पोइ शहर जा समूरा गटर उथली पिया। शहर तलाउ जो ॾेख ॾियण लॻो। टाउन कमेटी साकरो जे बिला जवाज़ ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि थियण खां पोइ अॼु चौथे ॾींहं बि मुलाज़िमनि कम हड़ताल जारी रखी, जंहिंखां पोइ सॼो शहर गंदगी जो ढेर में तब्दील थी वियो आहे। जॾहिं त शहर जा समूरा गटर उथली पिया आहिनि। अहिड़ी हड़ताल खां पोइ वाटर सप्लाई जी पानी जी फराहमी पिणु बंदि रही आहे, जंहिं करे शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। टाउन मुलाज़िमनि इब्राहिम शोरो, मेहर अली कलमती, रियाज़ शेख, मोलाबश वारो ऐं हरी राम ऐं ॿियनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे 28 मुलाज़िमनि जूं एडमिनिस्ट्रेटर बिला जवाज़ पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि ऐं ॿियूं जाइज़ मराइतबूं पिणु रोकियूं वयूं आहिनि। जेसिताईं असांजा जाइज़ मुतालबा न मञिया विया तेसिताईं हड़ताल जारी रहंदी। जी रोशनी। वॾी महिरबानी नासिन। मीरपुर साकरो खां एजाज़ अहमद शेख तफ़सील ॾिना आहिनि। एहतजाज जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचाइण पिया मीरपुर साकरो खां।